अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था डिस्ट्रिक्ट खैरपुर मीरस रिपोर्टर अख्तर हुसैन कीरियो जी टाउन कमेटी जे कचन मुलाज़िमन जो प्रेस क्लब कोड जी अॻियां टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। गुज़िरियल 2 महीननि खां असांखे पगार नाहे मिली, असांजा बच्चा बुखूं काटे रहिया आहिनि। असांजे बचड़नि जी तालीम मुतासिर थी रही आहे। असां किथां आणियूं फीसूं जो असां पंहिंजे बचड़नि जा फार्म भरायूं। हिन भेरे असां कचनि मुलाज़िमनि सां ज़ुल्म कयो थो वञे। पका मुलाज़िम घर वेठे पगारूं खाइण लॻा आहिनि। असां कम भी कयूं था, पोइ बि असांखे पगारनि खां महरूम रखियो पियो वञे। असां अपील था कयूं बैरिस्टर हालार ख़ान वसाण खां त नोटिस वठी असांखे पगारूं ॾियारे असांजी बचड़नि जी बेचैनी ख़तम कई वञे। जवरी जमादारनि खे ॻाल्हि कयूं था त जमादार धमकियूं थाणे ॾियूं था, ॾियनि था पगारूं ॾियो था, पर कमु कयो, कमु नथा कयो। हड़ताल कम तव्हांखे असां थाणे में विझी छॾींदासीं। ठीकु आहे, असां वञूं काॾे, बचा काॾे रोलियो कहिड़ो जमादार इन फिदा इहो अबासी आहे। ॿुधो न, हक़ घुरूं था, हक़ जे जाइ ते असांखे जेलूं था ॿुधाइनि, उहो जेलूं में असांखे विझी छॾनि। उहो 2 टाइम मानी ते खाईंदासीं वेठा न, जंहिंजे करे कमायूं था उहे न टाइम ते खाइनि, न उन्हनि जो असां देखभाल करे सघूं, न उन्हनि जा लटा न चोकूं था। पाण हालत ॾिसो था, पाण ग़रीब माण्हू, असांजा हालत पूरा आहिनि। असांजा घर टिमनि था, घर में अटो कोन्हे। साबिन ॾे वञूं था, हो चए थो ATM ते वञो, हो चए थो ATM साहिब ॾे वञो। हाणे वञो त वञो काॾे, असां वरी नौकरियुनि जूं धमकियूं ॾियनि था, जीअं बाबा छुटी छॾे ॾियो था। इहो असां इल्तिजा साहिबनि खे चऊं था, बाबा महिरबानी करनि घुरिजे असांजे बचनि जी सोचनि। हर बंदा पकनि मुलाज़िमनि खे पगार यकु मिलंदी आहे, या उन्हनि जो 1 महीनो सिर्फ़ु रहियल। असांजा ॿिया 2 महीना साबिक़ा रहियल आहिनि, 3 पूरो थियण वारो। रोज़ असांखे नओं डटो आहे। AC साहिबु चए थो टाउन ऑफिसर न आहे। हलो साईं, टाउन ऑफिसर न आहे, असां महीनो इंतज़ारु कयोसीं। टाउन ऑफिसर जे अचण में को बि मसइलो हल न थियो। हाणे डेली असांखे AC ऐं टाउन ऑफिसर विच में असां फुटबॉल बणिजी विया आहियूं। हो लत हेॾे थो हणे, हो लत हेॾे थो हणे। असांखे कोई बि हिनमहिल ताईं न पगार जो पको ख़बर आहे, न पतो आहे। हिननि असां ॾाढी नाजाइज़ असांजी हालार साहिब खे अपील आहे। अॻु में बि ईअं ई असां सां हिननि कयो। हालार साहिब खे असां दावा ॾिनीसीं, तॾहिं असांजो मसइलो हल थियो। हाणे बि असांजी हालार साहिब खे अपील आहे त ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो। असां सां नाजाइज़ी थी रही आहे टाउन कमेटी कोटजी में। असां ते हिन मसइले ते नज़रसानी कयो। असांजूं तव्हां में ई उमेदूं, तव्हां कोटजी जो ईंदड़ मुस्तक़बिल आहियो, सियासी मुस्तक़बिल आहियो, ऐं तव्हां ईंदड़ इंशाअल्लाह MP MLA बि तव्हां ई आहियो। पर हे असां सां जेका नाजाइज़ी आहे, मिसकिन सां सुभाणे पहिरीं असांजा न्याज़ आहिनि, असांजा बचा बुकंदे हलो, हे असांखे पगारूं बि ॾींदा, देरि सवेर ॾेई वेंदा, असांजा घर जा चुल्हा बि भरी वेंदा देरि सवेर।